मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मुहताज पैगंबर पीर सभई आही बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे तोड़े गौसुन बि तलक़ीन करे जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे तोड़े गौसुन बि तलक़ीन करे भला कलमो पूजल कीअं भरे भला कलमो पूजल कीअं भरे जंहिंखे पाण करे गुमराह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मुहताज पैगंबर पीर सभई आही बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं मां बख़्शिश जो बे पायां बहर सॾे खूनीअ खे ॾी जन्नत घर तूं मां बख़्शिश जो बे पायां बहर सॾे खूनीअ खे ॾी जन्नत घर बख़्शे त पुछे कंहिंखां की न ख़बर पाण बख़्शींदो गुनाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मुहताज पैगंबर पीर सभई आही बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं अबाबील साफ़ील ज़लील कयई आज़ाद आलम खलील कई अबाबील साफ़ील ज़लील कयई आज़ाद आलम खलील कई फिरऔन लए दोज़ख नील कई फिरऔन लए दोज़ख नील कई पाण ड्राही ठाही ठाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मुहताज पैगंबर पीर सभई आही बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं रखे आप आतश हिक चीज़ अंदर बीबी आसिया खे फिरऔन जे घर रखे आप आतश हिक चीज़ अंदर बीबी आसिया खे फिरऔन जे घर बीबी लूट मथां तो वसाया पत्थर बीबी लूट मथां तो वसाया पत्थर पुछे केरु तोसां आहीं शाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं महबूद बि तूं अल्लाह बि तूं मुहताज पैगंबर पीर सभई आही बारी बेपरवाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं
अल्लाह भी तू मिठा मालिक तू है खालिक तू 100 साल उज़ैर ते मारा तो अदा मुलक दहजा दियारा तो 100 साल उज़ैर ते मारा तो अदा मुलक दहजा दियारा तो कभी मारा खलील उड़ाया तो कभी मारा खलील उड़ाया तो कभी साहब तूने मसाहब तू मिठा मालिक तू है खालिक तू मरकुद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सभई आही बारी पे पर